नमस्ते दीदी। नमस्ते दीदी तव्हां खां हिकु सवाल थी पुछां। हाँ त अॼु परमात्मा जे ज्ञान में परमात्मा छा ॿुधायो? हाँ अॼु परमात्मा बाप चई कि तव्हां केरु आहियो? आत्मा। हाँ तव्हांजो पीउ परमात्मा। हाँ त हाणे पाण कंहिंजी ॻाल्हियूं ॿुधंदासीं जेकी परमात्मा आत्मा खे ॿुधाईं। त परमात्मा बाप चई कि ॾिसो 5000 साल खां पोइ हिन संगम युग ते पाण खां मिलंदा आहिनि। हर 5000 साल खां पोइ हिकु बार बाप पाण सां मिलण ईंदा आहिनि। पोइ हुन समय छा कंदा आहिनि? वाच्य कंदा आहिनि। त हाणे पाण छा था ॿुधो? शिव भगवान वाच्य। सिर्फ़ भगवान वाच्य चइण सां मनुष्य कुछ भी समझदा न। इहो आहे शिव भगवान वाच्य, अर्थात भगवान वाच्य कई ॻाल्हाई के शिव भगवान त जरूर वाच्य कंदो त के मनुष्य तन द्वारा ही त वाच्य कंदो। ऐं छा वाच्य कंदो? जरूर शिव बाबा ज्ञान जो सागर है त ज्ञान ही वाच्य कंदो, अर्थात ज्ञान ही पाण खे ॿुधाईंदो। गीता जेका ॿुधाइण वारा हूंदा आहिनि उहो छा चईंदा आहिनि? कृष्ण भगवान वाच्य। लेकिन कृष्ण त भगवान आहे न, कृष्ण त देवता आहे त जरूर भगवान वाच्य आहे त कृष्ण भगवान वाच्य न आहे। कहिड़ो भगवान वाच्य आहे? शिव भगवान वाच्य। गीता में ये सभिनि खां वॾी भूल आहे कि शिव भगवान वाच्य जे बदिले कृष्ण भगवान वाच्य लिखिया अथनि। हाणे उहो ही निराकार परमात्मा बाप ब्रह्माचंद द्वारा पाण खे सच्ची सच्ची गीता ज्ञान थो ॿुधाए। जेको गीता ज्ञान पाण ॿुधूं था हुन सां छा थींदो? पाण सत्युगी दैवी दुनिया में हली वेंदासीं। मनुष्य त सम्झंदा आहिनि कि श्री कृष्ण आयो हुयो, न असांखे गीता ज्ञान ॿुधायो हुई, राजयोग जी शिक्षा ॾिनी हुई। लेकिन बाप चवनि था कि कृष्ण कॾहिं आयो? ऐं कृष्ण जी दुनिया में त सुख शांति हूंदी न। उहो छो राजयोग जी शिक्षा ॿुधाईंदो? उहो छो ज्ञान ॿुधाईंदो? भई गीता ज्ञान सां त नए धर्म जी स्थापना थी। उहो त हुयो ही हुन धर्म जो महाराज कुमार, अर्थात जॾहिं उहो धर्म हुयो त उहो ही हुन दुनिया जो पालनहार हुयो। त इहे गीता ज्ञान कॾहिं ॿुधायो हुई? कलयुग जे अंत सतयुग जे आदि जे समय जे विच में कीअं ॿुधायो हुई? निराकार परमात्मा शिव ॿुधायो, जंहिंसां कृष्ण जी आत्मा बि अहिड़ी ठही। बाबा चवनि था ॾिसो कृष्ण जी आत्मा बि त 84 जनम वठी करे हाणे कारी थी आहे न। तॾहिं त पाण कारी कृष्ण जी पूजा था करूं। मूंखे त पंहिंजो शरीर आहे न त मां गोरो ऐं कारो, मुंहिंजी शक्ल ईअं गोरी ऐं कारी थींदी न, ऐं न ही मुंहिंजी आत्मा कारी थींदी। मां त सदैव गोरो आहियां न। त बाप हाणे पाण खे इहे सभु ॻाल्हियूं छो था ॿुधाइनि? छो जी सभिनि जी आत्मा कारी थी वई आहे। हाणे सभिनि कारी आत्माउनि खे गोरो ठाहिण लाइ परमात्मा पाण खे इहो तहत राजयोग जो ज्ञान थो ॿुधाए, जंहिंसां पंहिंजा जन्म जन्मांतर जे पापनि सां पाण आत्मा मुक्त थी करे छा थी वेंदासीं? गोरी। त जरूर गोरो ठाहिण वारो गोरो ठाहिण जे लाइ आत्मा जो पीउ त ईंदो न। आत्मा जो पीउ केरु आहे? शिव बाबा। उहो ही ऊच से ऊच सभिनि जो बाप आहे, जेको सर्वशक्तिवान आहे। उहो ही वेही करे सम्झाए थो। बाबा चवनि था कि तव्हां सभु आत्मायूं मुंहिंजी शक्ति आहियो। शिव जी शक्ति जी महिमा आहे न। मूंखे पंहिंजो शरीर न आहे, तव्हांखे पंहिंजो शरीर अथव, त तव्हां मूंखां ज्ञान ऐं शक्ति वठी करे पूरे विश्व में ॾियो थी त तव्हां मुंहिंजी शक्ति थी विया न। पर मां आहियां सर्वशक्तिवान, लेकिन मां तव्हांजे बिना कुझु बि न करे सघंदो आहियां। छो जी मूंखे पंहिंजो शरीर न आहे न। ॾिसो सतयुग पास्ट थी वियो, हाणे कहिड़ो समय आहे? कलयुग। ऐं पंहिंजे लाइ आहे संगम युग। छो जी पाण बाप खे पहचानियो आहे न। त हाणे सतयुग अचण वारो आहे। पुराणी दुनिया खां पोइ नई दुनिया ईंदी न। हाणे पुराणी कलयुगी दुनिया खां पोइ सतयुगी नई दुनिया श्री कृष्ण जी दुनिया हूंदी। राधे कृष्ण ही त हुन दुनिया जा महाराज कुमार महाराज कुमारी हूंदा न। पोइ उहो ही स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा।
राजगद्दी ते वेंदा, पोइ राजगद्दी जो यादगार जो दिवस हाणे पाण हिन दुनिया में कहिड़ो मल्हाईंदा आहियूं? दिवाली। दीपावली जो मल्हाईंदा आहियूं उहो आहे जॾहिं लक्ष्मी नारायण गद्दी ते वेठा हुया, त हुनजो यादगार जो ॾींहुं पाण हाणे हिन दुनिया में दीपावली मल्हाईंदी। ऐं शिवरात्रि शिव जयंती छो मल्हाईंदा आहियूं? छो जी इन ॾींहुं ही परमात्मा बाप हिन सृष्टि ते आयो ऐं राधे कृष्ण जी आत्मा खे बि एॾो सुंदर ठातई ऐं हुनजी पूरी राजधानी खे बि एतिरो सुंदर ठातई। न सिर्फ़ मनुष्य आत्माउनि खे, तत्वनि खे, जीव जंतुनि खे, सभिनि खे सुठो प्रदान ठातई। त भई आयो त हुन उहो ॾींहुं त मल्हाइणो खपे न। जीअं पाण आत्मायूं हिन जेको बि शरीर आहे पाण वटि, त पाण जंहिं ॾींहुं हिन दुनिया में हिन शरीर सां गॾु आयासीं त उहो जनम ॾींहुं जे रूप में मल्हाइबो आहे। त परमात्मा बि हिन सृष्टि ते कॾहिं त आयो हूंदो, कहिड़े तन में आयो हूंदो, एॾा सुठा कर्म कया हुई, तॾहिं त हुनखे माण्हू यादि कंदा आहिनि। त शिव बाबा कॾहिं आयो? हुनजो यादगार दिवस पाण शिव जयंती शिवरात्रि मल्हाईंदा आहियूं। परमात्मा खे कहिड़ो महान कमु करे हुयो हिते, पाण सभिनि पतित आत्माउनि खे पावन ठाहिया आहिनि। हिन पतित सृष्टि खे पावन ठाहियो। भई बेहद जो मालिक ही त दुनिया खे ठीकु कंदो न, घर जो धणी ही घर खे ठीकु करे सघंदो आहे न। त हिन पूरी सृष्टि रूपी घर जो धणी केरु आहे? निराकार परमात्मा। उहो ही अची करे हिन सृष्टि खे वापसि खां कलयुगी रावण खां, कलयुगी दुनिया जेकी थी वई आहे रावण जे कारण, असां विकारनि जे कारण, त हिन पूरी दुनिया खे रावण खां मुक्त कराए कलयुग खां सतयुगी दुनिया जी स्थापना कराईंदो आहे। खुदि बि कंदो आहे त तव्हांखां बि कराईंदो आहे। हिन समय ही परमात्मा करन करावन हार थींदो आहे। बाक़ी समय त पाण आत्मायूं खुदि ई पंहिंजो कर्म कंदा आहियूं। लेकिन जेको ॻायल आहे भक्ति मार्ग में करन करावन हार कराए थो, त बुरा कर्म न कराईंदो आहे परमात्मा। इहो जेको ज्ञान पाण खे ॿुधाए थो न, त जेका जेका इहे ज्ञान ॿुधंदा आहिनि, समझंदा आहिनि ऐं जीवन में धारण करण लाइ परमात्मा सां प्रतिज्ञा कंदा आहिनि, उन्हनि खां परमात्मा कमु कराईंदो आहे। बाक़ी कंहिंखां परमात्मा कमु न कराईंदो आहे। बाक़ी त सभिनि जे शरीरनि में आत्मा आहे, उहो पंहिंजे कर्मनि अनुसार पंहिंजी जीवन जिए थी, हुन अनुसार ई कर्म करे थी। जीअं जीअं मत मिले थी हुन अनुसार कर्म करे थी। लेकिन हाणे पाण बाप जी मत ते हलंदासीं त पंहिंजो जिम्मेवार केरु थींदो? बाप। हिन हिकु ई समय बाप पाण सां मिलंदो आहे, पंहिंजी मत ॾींदो आहे, जंहिंसां पाण कलयुगी आत्मा खां देव आत्मा ठही वेंदा आहियूं। हिन समय सभु ग़रीब दुखी पतित थी विया आहिनि न। आत्माएं जेकी ग़रीब थी वयूं आहिनि, हुननि खे मां वरी खां साहूकार सुखी पावन ठाहिण आयो आहियां। कृष्ण त पतित पावन आहे ई न। कृष्ण जी आत्मा खे बि मां हाणे पावन थो ठाहियां। मूंखे चईंदा आहिनि परम पिता परमात्मा सर्वशक्तिवान। मां ही हिन सृष्टि ते तव्हां आत्माउनि खे अची करे सर्व शक्तियूं वापसि खां ॾींदो आहे। जेकी शक्तियूं तव्हां पंहिंजे जीवन में पुनर्जन्म वठी करे शक्तियूं जेकी ख़तम करे छॾियूं अथव, गुण जेका ख़तम करे छॾिया अथव, कलायूं जेकी ख़तम करे छॾिया अथव, मर्यादा जो त नाम निशान ई न आहे। त हिन करे परमात्मा हाणे वापसि खां पाण खे सर्वगुण संपन्न संपूर्ण निर्विकारी अहिंसक परमो देवी देवता धर्म मर्यादा पुरुषोत्तम ठाहिण आयो आहे। बाबा चवनि था, ॾिसो मुंहिंजी मां निराकार आहियां न, त मुंहिंजी महिमा अलॻि आहे। शरीरदारी देवी देवताउनि जी, कृष्ण जी महिमा अलॻि आहे, सन्यासियुनि जी महिमा अलॻि आहे, सभिनि जी महिमा अलॻि अलॻि आहे। लेकिन महिमा थियणी खपे सिर्फ़ु हिकु निराकार परमात्मा जी। छो जी हुन परमात्मा ई त सभिनि खे अहिड़ो ठातई न। भई देवी देवताउनि खे बि अहिड़ो ठाहिण वारो केरु? परमात्मा ई आहे न। त जेको एॾा वॾा वॾा देवी देवताउनि खे पाण पूॼूं था, विद्वान पंडित सन्यासिन एॾा गुरु करे वेठा आहियूं, हिन सभिनि खे शक्ति ॾियण वारो केरु? परमात्मा ई त आहे न। त महिमा कंहिंजी करणी खपे? हुन निराकार परमात्मा जी। परंतु वो परमात्मा की शरीर कोन अथसि, हिन करे मनुष्य आत्मा शरीर धारिन जे मथां बुद्धि योग लॻाए वेठी आहे।
लेकिन हाणे बाबा पाण खे चवनि था कि हे जीव जी आत्मा तूं पंहिंजे खे हिन देह जी संबंधनि खां परे कर, हिनखे बुद्धि सां बुझ ऐं पंहिंजे बाप खे यादि कर त तूं वापसि खां पवित्र थी वेंदी आहे, पावन थी वेंदी आहे। तुंहिंजे मथां केॾे 63 जनम जा द्वापर युग खां पाण आत्मा विकारनि जे वश थी करे विक्रम कंदा कंदा आया आहियूं। त केतिरो बोझो हूंदो न पंहिंजी आत्मा जे मथां, त उहो बोझो कीअं लहींदो। हाणे अगरि मूंखे यादि न कंदा, अञा बि देहधारियुनि खे यादि कंदा, पोइ त अंत में ॾाढी सजा खाइणी पवंदी। हाणे समझी करे बाप खे यादि करो। मां आत्मा पंहिंजे परमात्मा बाप खे यादि थी करा ताकि 63 जनम जा द्वापर युग खां मां आत्मा जेका कर्म जा विकारनि जे वश थी करे जेका कर्म कया आहिनि, जंहिंजे कारण मुंहिंजे मथां विकर्मनि जो बोझो आहे, उहो सभु ख़तम थी वञे। जॾहिं बि समय मिले कर्म कंदे बाप खे यादि करो, तॾहिं ई त एॾो बोझो ख़तम थींदो न। पाण दुख शांति बीमारी आदि छो थी थिए, दुनिया में अकाले मृत्यु छो थी थिए, अॼुकल्ह कई प्रकार जी बीमारियूं, टेंशन, मन में अहिड़ा वीचार छो था अचनि, छो जी एॾे जन्मनि जो बोझो कीअं ख़तम थींदो। सॼो ॾींहुं त पाण हेॾा वेॾा जी ॻाल्हियूं था करूं, त हुनजे लाइ त समय आहे, लेकिन इहो अंतिमो समय आहे न। सभिनि खे पंहिंजो हिसाब किताब चुकतो करणो आहे, त जेतिरो थी सघे बाप जी यादि में रही करे कर्म करणो आहे। इहा आहे पूरी दुनिया जो सवाल। पूरी दुनिया खे ई बाबा ये सभु ॻाल्हियूं थो ॿुधाए, छो जी पते ते दुनिया थी वई आहे न। सन्यासी चईंदा असांजी आत्मा त पावन आहे, लेकिन दुनिया में सन्यासी घणा हूंदा, 1-2 करोड़ ई हूंदा न। त 1-2 करोड़नि सां दुनिया थोरी थींदी आहे। बाक़ी 500-600 करोड़ आत्मायूं त पतित आहिनि न। त दुनिया त जेकी ज्यादा माण्हू जीअं हूंदा उन हिसाब सां ई दुनिया हूंदी न। बसि सन्यासियुनि जी आत्मा पावन आहे, लेकिन शरीर त विकार सां पैदल आहे न, पैदा थियल आहे। ऐं हिन विकारी दुनिया में हिन जन्म में वो भल पावन आहे, पिछले जन्मनि जो पाण खे थोड़ी पतो आहे, न ही उन्हनि खे पतो आहे। सन्यासी गुरु बि त बीमार थियनि था न, उन्हनि वटि बि तकलीफ़ ॾाढी त अचे थी। त पाण चऊं उहो त एॾो तप था करनि, हुननि खे बीमारी छो थी थिए, छो जी पिछले जन्मनि जो बोझ त आहे न आत्मा में। त सभी आत्माएं पतित आहिनि ही सही। बाबा चवनि था कि हिन दुनिया में कोई भी पावन न थी सघंदो। शिव भगवान वाच्य आहे, हिन पतित कलयुगी दुनिया में हिक भी आत्मा पावन न आहे। बाप चईंदा आहिनि कि तव्हां ॿारनि खे पावन ठाहिण लाइ मां पूरी सृष्टि खे पावन ठाहे छॾियो आहे। तव्हां ॿार मुंहिंजा मददगार ठही करे पावन ठाहो था। पोइ जॾहिं नई दुनिया हूंदी त पोइ दुनिया भी त पावन हुजणी खपे न। वरी का हिन कलयुगी दुनिया में थोड़ी अचिणो आहे। त दुनिया खे भी पावन ठाहिणो आहे, त पंहिंजी पाण खे भी पावन ठाहिणो आहे। हिते पावन जो अर्थ ई आहे कि पूरी विश्व खे पावन ठाहिणो। विश्व में त तत्व, जीव, जंतु, प्रकृति सभु अची वेंदी आहे। शिव बाबा खुदि चईंदा आहिनि कि मां पतितनि खां पावन ठाहिण वारो आहियां। तव्हांखे ई पावन दुनिया जो मालिक ठाहींदो आहे न मां। नई दुनिया में कहिड़ो धर्म हूंदो, हिकु ई आदि सनातन देवी देवता धर्म हूंदो। शिव बाबा खे त कोई ॼाणदा ई न आहिनि, न हिते कोई ॼाणदा आहिनि, न सतयुगी दुनिया में कोई ॼाणदा। शिव बाबा खे कॾहिं ॼाणे सघंदा आहियूं पाण, सिर्फ़ हिन संगम युग ते। कलयुगी मनुष्य भी शिव बाबा खे थोड़ी ॼाणदा आहिनि। बर करके शिव जे मंदिर में वेंदा, लोटी चढ़ाईंदा, अक जा फूल धतूरा चढ़ाईंदा, लेकिन इहो केरु आहे, काथे रहंदो आहे, हिन जे मथां असां अक धतूरा छो था चढ़ायूं, दूध छो था चढ़ायूं, इहे सभु त कंहिंखे पतो थोड़ी हूंदो। बसि नाम वास्ते भक्ति कंदा रहंदा आहिनि, विर्त रखंदा आहिनि, जागरण कंदा आहिनि, लेकिन अर्थ त पतो हुजणो खपे न। असां सभु इहे छो था करूं, आख़िर शिव आहे कहिड़ो। सभिनि जी मूर्तियूं था ठाहियूं एॾी बढ़िया बढ़िया, उन्हनि जे मथां सोने ऐं हीरनि जा फूल हार आदि था उन्हनि खे पारायूं, केॾो सुठी तरह सजाईंदा आहिनि। और शिव बाबा जो पत्थर जो लिंग ठाहींदा आहिनि, हुनजे मथां बि अक धतूरा था चढ़ायूं। त आख़िर शिव आहे केरु, त इहे पूरी जानकारी हुजणी खपे। शिव निराकार परमात्मा आहे न, आत्माउनि जो पीउ आहे। त पीउ सभु आत्माउनि जी कड़ाहट वठी सघंदो आहे न, जेका बुरा कर्म कया आहिनि।
वो केरु हटाए सघंदो आहे पंहिंजे जीवन मां। आत्मा जेका बुरा कर्म कई वो त परमात्मा बाप पंहिंजो पीउ ही उनखे दूर करे सघंदो आहे। हिन करे शिवलिंग जे मथां पाण अक धतूरा चढ़ाईंदा आहियूं। शिव निराकार परमात्मा जो प्रतीक लिंग ठाहे करे हुनजी पूजा आदि कंदा आहियूं। बाबा चवनि था मूंखे शरीर न आहे न, हिन करे मुंहिंजो लिंग रूप ठाहींदा आहियो था। मां त निराकार आहियां न, मुंहिंजी जयंती बि मल्हाईंदा आहियो। मां निराकार जन्म कीअं वठां, त मुंहिंजो त अवतार थींदो आहे, अलौकिक अवतार थींदो आहे न। मां ब्रह्मा जे तन में ईंदो आहे, छो जे मूंखे त पंहिंजो तन वठिणो न आहे ऐं मूंखे कर्म बि करणो आहे। भई तव्हां सभी आत्माएं जनम मरण में अचो थियूं, कर्म थी करो। मां बि त कुझु कर्म करा न, लेकिन मां पंहिंजो शरीर वठी करे कर्म न कंदो आहियां। केरु थो चए? शिव बाबा। शिव बाबा चवनि था कि मां त ब्रह्मा जो शरीर लोन वठंदो आहे, थोरे समय जे लाइ कर्म कंदो आहे। कहिड़ा कर्म कंदो आहे? तव्हांखे सुठा कर्म करण सेखारींदो आहे, ज्ञान ॿुधाईंदो आहे। त मुंहिंजो त इहो ई पाठ आहे। पतित आत्माउनि खे पावन ठाहिण लाइ मूंखे इहे सभु ज्ञान ॾियणो पवंदो आहे। तव्हांखे ब्रह्मा तन द्वारा कर्म करे बि ॾेखारींदो आहे कि हीअं हीअं कर्म करो। जेका तव्हांजा जेका कर्म भ्रष्ट थी विया अथव न, धर्म भ्रष्ट कर्म भ्रष्ट थी विया आहिनि न। कहिड़े धर्म वारा भ्रष्ट थी विया आहिनि? मुख्य आदि सनातन देवी देवता धर्म वारा भ्रष्ट थी विया आहिनि। छो जी उहो धर्म वारा काथे निर्विकारी पावन हुया, हाणे उहे ई धर्म वारा पतित विकारी थी विया आहिनि। बाक़ी सभु धर्म वारा त आया ई द्वापर में, तॾहिं खां त विकारी संप्रदाय शुरू थी वई हुई न, लेकिन सत्य त्रेता में त न थी हुई। त कहिड़े धर्म वारा बिगड़िया आहिनि, कहिड़े धर्म वारा बुरी संग में आया आहिनि? आदि सनातन देवी देवता धर्म वारा। त हुननि ई आत्माउनि खे परमात्मा हाणे सुठा कर्म करण सेखारण आयो आहे, पावन ठाहिण आयो आहे। विश्व जी सर्व आत्माउनि खे पावन ठाहींदो बाबा। लेकिन मुख्य कहिड़ी आत्माउनि जे मथां ध्यानु आहे बाबा जो? आदि सनातन देवी देवता धर्म जो। जेका देवी देवताउनि खे पूजदा आहिनि, यादि कंदा आहिनि, उहो ई त उन धर्म जी आत्मायूं आहिनि न। ऐं जेका शिव बाबा खे पूजदा आहिनि उहो बि हुन धर्म वारी आत्मायूं। कुझु कुझु धर्म जी आत्मायूं सिख में ऐं क्रिश्चन आदि बि ठही विया आहिनि। ॿिए धर्म में बि कन्वर्ट थींदा आहिनि न। द्वापर युग खां पंहिंजे धर्म में सुख नथो मिले त वरी धर्म ई बदिली करे छॾनि, त भ्रष्ट थी विया न। धर्म पूरो ई धर्म जो ई कल्याण थी वियो आहे। हाणे अहिड़े धर्म वारी आत्माउनि जो बाबा वरी खां कल्याण करण आयो आहे। मनुष्य त हिक ॿिए खे दुख ई दुख था ॾियनि, लेकिन मां अची करे हिन पूरी विश्व जी आत्माउनि खे सुख ॾींदो आहे। मूंखे चईंदा ई आहिनि दुख हरता सुख हरता। दुनिया में दुख त आहे, लेकिन दुख जी दुनिया में रहंदे हुए पंहिंजी आत्मा में एतिरी शक्ति हुजणी खपे कि वो दुख बि दुख न लॻे, हिन में बि पाण खे सुख जी महसूस था थी। उहो कॾहिं थींदी? जॾहिं पाण हुन सुख सागर बाप जे संग में रहंदासीं त हर ॻाल्हि में पाण खे कल्याण ई कल्याण ॾेखारे वञे थो। माण्हुनि खे लॻंदो अरे हिन सां गॾु हीअं थी वियो, अरे इहो त एॾो सुठो हुयो, हिन सां गॾु अहिड़ो बुरो कीअं थी वियो। लेकिन जंहिंजे मथां बुरो बीते थो उहो परमात्मा सां गॾु आहे त उहो त सुखी आहे। लेकिन बाक़ी माण्हू ॾिसी करे हुनखे दुख था थियनि, हुननि खे दुख थो थिए। लेकिन जंहिंजे मथां बीते थी उहो दुख नथो महसूस करे। छो जी उहो सुख सागर बाप निराकार परमात्मा सां गॾु आहे। त तव्हांखे बि हिन दुख जी दुनिया में दुखी न थियणो अथव त कंहिंजो संग करणो आहे? परमात्मा जो संग। ॾिसो इहो संग हीअं अहिड़ो आहे कि तव्हांखे काथे वञिणो बि न पवंदो, तव्हांखे कंहिंखे ॾिसणो बि न पवंदो, न ई तव्हांखे कोई पाठ पूजा करणी पवंदी। इहो संग अहिड़ो आहे, कीअं करे सघंदा आहियूं पाण इहो संग? सिर्फ़ु पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो ऐं बाप खे निराकार रूप में यादि करो बसि। त ॾिसो इहो संग पाण काथे बि परमात्मा सां इहो निभाए सघंदा आहियूं। शिव भॻवान वाच्य आहे न, बाबा चवनि था मां शिव भॻवान तां ॿारनि खे वापसि खां सुखी थो ठाहियां। तव्हांखे हिन रावण दुखी ठातो अथई न, हाणे तव्हांखे मां वापसि खां सुखी थो ठाहियां। मां पूरी सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान तव्हांखे ॿुधायां थो।
त तव्हां बि जेतिरो इन ज्ञान खे मन में सिमरन कंदा रहंदा ओतिरो सुख तव्हांखे थींदो। सृष्टि चक्र फिराइणो आहे न, मन ही मन में बाबा जेकी ॻाल्हियूं तो ॿुधाए हुनखे वीचार करणो आहे। पंज रूपी विकार रूपी जेल खां छूटण जो हिकु इहो ई उपाय आहे। बाबा पाण खे इहा ब्रह्मा तन में अची करे इहे सभु ॻाल्हियूं था ॿुधाए। शिव बाबा जो नाम त आत्मा ते आहे न, पंहिंजे शरीरनि ते नाम आहे। ॾिसो पाण मददगार ठहिया आहियूं बाप जो ई, त पंहिंजी बि बाप सां गॾु पूजा थींदी आहे। इहे जेका सालिग्राम ठाहींदा आहिनि हेॾा सारा, इहे केरु आहिनि? इहे उहो ई आत्मायूं आहिनि जेकी बाप जा मददगार ठही हुयूं कलयुग खे स्वर्ग ठाहिण में। मनुष्य खे सुख शांति ॾियण जो कमु बाप जो ई आहे, लेकिन मददगार त खपनि न। त उहो सालिग्राम केरु आहिनि? उहे सभु आत्मायूं आहिनि जंहिं बाप जी मदद कई हुई हिन कलयुगी दुनिया खे सतयुगी दुनिया ठाहिण में। त बाबा जो पूरो मददगार ठहिणो, हुनजे लिए सिर्फ़ु एतिरो ई करिणो आहे, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झणो आहे, बाप खे यादि करिणो आहे। बाबा निर्वाण धाम जो रहण वारा आहे न। बाबा चवनि था तव्हां बि निर्वाण धाम, मुक्ति धाम, परम धाम जा रहण वारा आहियो, लेकिन तव्हां हिते अची करे जनम मरण में ईंदा आहियो। मां सदैव हुते रहंदो आहियां, पोइ हिकु ई बार अची करे तव्हां सभिनि खे पावन ठाहे वापसि वठी वेंदो आहे। पोइ वापसि सां सतयुगी दुनिया में हिकु हिकु करे अचिजो। मुंहिंजो नाम रूप देश काल जी पूरी पहचान, मुंहिंजे कर्तव्य जी पूरी पहचान आत्माउनि खे कॾहिं मिलंदी आहे? हिन संगम युग ते ऊच ते ऊच परम पिता परमात्मा जनम मरण रहे था, वो कॾहिं जनम मरण में न ईंदो आहे। पाण त ॾिसो, अगरि के 84 जन्म वरिता हूंदा पूरा, त हुनजा 84 माउ पीउ 84 शरीरनि ते अलॻि अलॻि नाम पयल हूंदो है न। लेकिन पाण खे त हिन जन्म जी पूरी पतो न आहे, त पहिरें जन्मनि जी छा पतो हूंदो। लेकिन बाबा पाण खे इहे शॉर्ट में तो ॿुधाए की तव्हां हीअं सतयुग में हुयो, पोइ हीअं तव्हां त्रेता में आया, पोइ हीअं तव्हां द्वापर में आया, पोइ हाणे कलयुग में आया। त कलयुग जे अंत में अची करे छा करिणो आहे? सभिनि आत्माउनि सां जेको बि हिसाब किताब आहे पंहिंजो, पूरे चक्कर में घुमिया आहियूं, त केतिरी आत्माउनि सां पाण संबंध निभायो हूंदो, केतिरनि सां पंहिंजो हिसाब किताब हूंदो न। त उहो सभु चुक्तो त करिणो आहे। लेकिन हाणे हिकु हिकु आत्मा सां चुक्तो करण जो समय न आहे, त कीअं चुक्तो करिणो आहे? बाप खे यादि करे। बाबा चवनि था मूंखे यादि करो, त तव्हांजो विश्व जी सर्व आत्माउनि सां सर्व हिसाब किताब चुक्तो थींदो। तव्हां दैवी स्वभाव संस्कार धारण करो। हाणे सभु आसुरी स्वभाव संस्कार विकार आदि बाप खे दान ॾियो। बाबा अची करे रुद्र ज्ञान यज्ञ रचियो अथई न, यज्ञ में कुझु स्वाहा कबो आहे न। हाणे पाण खे हिन यज्ञ में छा स्वाहा करिणो आहे? पंहिंजे पंज विकार जेका आत्मा में आहिनि, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, सभु बुराइयूं, सभु पुराणी दुखी वारी दुख ॾियण वारी ॻाल्हियूं, सभु देह जा संबंधी आदि, देह मन सां सभु कुझु बाप खे ॾियणो आहे कि सभु तव्हां वठो। पोइ हाणे असां तव्हांजे हिसाब सां ई हलंदासीं, तॾहिं त पंहिंजो बि बाप मददगार थींदो न। जेसिताईं ॿार अॻियां न वधंदा, अॻियां कीअं वधंदो आहे? सिर्फ़ु हिकु सोचणो आहे कि बाबा हाणे मां तव्हांजो आहियां। हाणे तव्हां जीअं बि हिन तन खे हलायो, मन में जहिड़ा वीचार तव्हां ॾियो, धन जेको आहे उहो जीअं तव्हां चओ उहो सफल कंदासीं। इहो ई त तन मन ध्यानु ॾियणो आहे न। लेकिन बाबा बि कॾहिं पंहिंजी मददगार ठहींदो जॾहिं पाण रोज़ पाण बाप खां सभु सचो ठहींदासीं। पंहिंजे जीवन में पाण रोज़ सॼो ॾींहुं छा कयो, उहो सभु कुझु जॾहिं सची सची ॻाल्हियूं पाण बाप खे ॿुधाईंदासीं, तॾहिं ई बाप पंहिंजो ईअं मददगार थींदो। सुबुह खां वठी राति ताईं सुम्हण खां पहिरियों या सुबुह सुबुह जो जॾहिं बि समय मिले, बाप खे सभु ॻाल्हियूं ॿुधाइणियूं आहिनि। मन में छा सोचियो, मुख सां छा ॻाल्हायो, कर्म कहिड़ा कहिड़ा कयो, धन कीअं सफल कयो, सभु कुझु बाप खे ॿुधाइणो आहे। तॾहिं ई बाप पंहिंजो मददगार थी सघंदो आहे। हिसाब किताब चुक्तो करे वापसि सभिनि आत्माउनि खे वञिणो आहे। चईंदा न अकेला आयासीं अकेला वेंदासीं। त अकेला अर्थात बिना शरीर त आयासीं,
बिना शरीर ही वेंदासीं। लेकिन अकेला बाबा चवनि था, अकेला मतलब कंहिंसां बि कोई हिसाब किताब न रहे। मथां जॾहिं ईंदासीं तॾहिं बि कंहिंसां कोई हिसाब किताब न हूंदो। इन जो अर्थ इहो आहे कि कीअं अकेला आयासीं अकेला वेंदासीं, अर्थात कंहिंसां बि कोई हिसाब किताब न रहंदो। तॾहिं मां आत्मा मथे वेंदमि पावन ठही करे। ऐं जॾहिं मां मथां खां हेठि ईंदमि तॾहिं बि कंहिंसां कोई हिसाब किताब न ईंदो। पोइ जॾहिं गर्भ में ईंदमि तॾहिं खां मुंहिंजो हिसाब किताब चुकतो थींदो आहे, शुरू थींदो आहे। परमात्मा बाप मूंखे इहे ॻाल्हियूं ॿुधाई, हिनखे एकांत में जॾहिं बि वियो था अंदरि वीचार कजो, पोइ हिनखे जीवन में परमात्मा खे यादि कंदव त परमात्मा बाप तव्हांखे शक्ति ॾींदो कि हिनखे पाण पंहिंजे कर्मनि में लाहींदासीं। ठीकु आहे? जी, थैंक यू। थैंक यू।